कम नाहे करणो बस। आई एम सॉरी सॉरी चो मैडम के सही मामड़ी गाल पे कई सलाह पे नी मास तुंहिंजी उमिरि जेतिरो हुन जो तजुर्बो आहे। हां हां ये चई छा तो मका इनी वनी आया छा। आई एम सॉरी मुझे चवण जो मतलब इहो न हुयो समझदा कयो न। ठीक आहे बाबा हाणे सॉरी चो मैडम के कणक सारी हल हल माफ कयो मैं। कणक सारी ओके हाणे प्लीज मूड ठायो। रोलिंग स्टैंड बाय बूम अप रोलिंग क्यों अनवर मां अची वई आहियां। तू ॻाल्हाए छो नथो नाराज़ आहीं। गलाइन तुम तो वरी चिड़ी वेंदी है न। कट इट यार कट इट। पापा ये स्क्रिप्ट में लिखियल है किथे स्क्रिप्ट में। हां लिखियल है स्क्रिप्ट में। सही लिखल ना है चिड़ी थी वने न पो वरी यार सिर खणी जो किथा का मुझे मथे में हणो सिर सही सिर बस छड़ हाणे छड़। सर डोंट वरी हाणे सब कुछ ठीक थी वेंदो प्लीज। अचो सर अचो प्लीज कयो यार। यस स्टैंड बाय रोलिंग बूम अप क्यों अनवर मां अची वई आहियां। तो डाडी देर करे छडी छा कयां बाबा जागी पयो न। जो तमे जो मरीज आछा हाणे अख लगी अथस त आई आहियां लिकी अनवर जेकॾहिं तो मूंसां बेवफ़ाई कई न त उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी आख़िरी ॾींहुं हूंदो। न नाज़नीन न जे इंसान के पंहिंजे साह जे मथां वेसाह हूंदो आहे ईअं मूंखे तुंहिंजे प्यार जे मथां वेसाह आहे। अनवर जा अनवर नाज़नीन मुंहिंजी नाज़नीन कट इट जबरदस्त। ओ चाचा ॾिठई हाले ए सीन ही हो जूतो लाए मुंहिंजे टिकड़ में हण हो ये खलक सॼी तारीफ़ कई आहे डायरेक्टर मूंखे निरण में चुमी ॾिनी आहे अहिड़ो भलो सीन कयो अथऊं। अरे यार मां त स्क्रिप्ट पे याद कयो हो चङो ठीक आहे। हाणे ॿुध तूं मुंहिंजी धीउ आहे। न आहियां मां तुंहिंजी धीउ मां तुंहिंजो भाइटियो आहियां। अरे उहा त तूं हमेशह खां आई न पर हिते शूटिंग में तूं मुंहिंजी धीउ आहे। हलो धीउ पोइ छा थियो त पोइ कुंवार थी पाण असांजा सीन नथो ॾिसे हाणे वरी कुंवार थी मां जेको सीन लिखंदुसि उहो दुनिया हले कुंवार थी वई। हाणे ही घर तुंहिंजो हराओ घर आहे तुंहिंजो असली घर तुंहिंजे पुरुष जो घर आहे। तूं धीअ परे निकिर जाए। मरा छो अरे अहिड़े मौक़े ते तोखे रोइणो आहे। रोणो आहे ॿियो अरे तूं पंहिंजे घर ई वरंदा सदाई ख़ुशि हुजे। अरे बाबा ने लगे कोई मार्च कराए यार मार्च कराए ग्लिसरीन वधिक लगी वेंदन छा। किथे देर आहे ये वजह असली गोळ्यान वाला। वेरी गुड अंकल अमेजिंग। अंकल तमाम जरूरी हो था लाजली। ओके पिक अप अचो दियो अचो दियो ना सुठो तो छा ॻाल्हाए नाज़नीन कुछ भी न त पोइ उदास छो आहे। मम्मी ड्रामन ते कम करण जे लाइ पाबंदी लगाई आहे। इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असां उहा पाबंदी तोड़े हमेशह जे लाइ हितां हलिया हलंदासीं। सच हा हिन वक़्त ताईं हज़ारे बेवकूफ़नि खां ॿुहारियल लखे रुपया मूं वटि महफ़ूज़ आहिनि। ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ बेवकूफ़नि खां मिलण ज़ेवर मूं वटि बि महफ़ूज़ आहिनि। बसि पोइ ठीकु आहे। एडी ऐं बीडी विया आहिनि हुन चाचे ऐं भाइटे खां पैसा वठण। जीअं उहे पैसा वठी अचनि त हुन खां पोइ अॼु राति जोगी ने कंहिंजा मिट। सच हा त पोइ मां हलां। हा पर हमेशह मिलण जे लाइ। ठीकु आहे ओके बाय।